अॼु असां जेको आहे पढ़ंदासीं स्लीप पैरालाइसिस जे बारे में। स्लीप पैरालाइसिस में छा थींदो जो इंसान जेॾी महिल सुबुह जे टाइम उथंदो आहे त कॾहिं कॾहिं उन्ही खे इहा ॻाल्हि फील थींदी आहे या जेको आहे महसूसु थींदी आहे त का जेकी शइ आहे को माण्हू को जिन जेको आहे उहो उनजे सीने जे मथां वेठो आहे जॾहिं त उते का बि शइ मौजूदु नाहे हूंदी। ऐं उन खां अलावा इन में जेको आहे हू पंहिंजे जेको जिस्म खे मूव करण जी कोशिशि कंदो आहे पर उहो जेको आहे जिस्म उनजो मूव नाहे थी सघंदो या पंहिंजनि हथनि खे जेको आहे लुॾण जी कोशिशि कंदो आहे उहे जेके हथ आहिनि उहे लुॾी नाहिनि सघंदा। ऐं इन खां अलावा उन जेको आहे कुझु टाइप्स जूं यानी कि अजीब ग़रीब क़िस्म जूं जेके आहिनि कॾहिं कॾहिं जेके आहिनि माण्हू उनखे ॾिसण में ईंदा आहिनि या जेको आहे आवाज़ु उनखे ॿुधण में ईंदा आहिनि जॾहिं त उते का बि शइ उते मौजूदु नाहे हूंदी उन जे बावजूद बि उन खे इहो फील थींदो आहे त उते केरु मौजूदु आहे ऐं आवाज़ु उन खे ईंदा आहिनि। ऐं इन जो जेको आहे को बि असरु स्लीप पैरालाइसिस जो जेको आहे उहो असांजे जेको आहे रेस्पिरेटरी साह खणण जे अमल ते या जेको आहे अखियुनि जी मूवमेंट ते चुर ते इन जो को बि असरु जेको आहे उहो नाहे थींदो। ऐं इन खां अलावा इन जे स्लीप पैरालाइसिस जे बारे में यानी कि जिस्म जो क़ाबू थी वञणु सुबुह जे उथण महिल इन जे बारे में कुझु कल्चरल्स यानी कि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि कि हर कंहिं कल्चर में यानी उन्हनि जूं पंहिंजूं जेके आहिनि कहाणियूं आहिनि ऐं उहे जेके आहिनि हर को कल्चर उन खे पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदो आहे के चवंदा आहिनि इहो हिकिड़ो जेको आहे शैतान जेको आहे ईंदो आहे सुबुह जो अची क़ाबू कंदो आहे ऐं या जेको आहे ॾाइण हूंदी आहे ॾाइण हमिलो कंदी आहे या जेको आहे शैतान आहे उहो शैतान हमिलो कंदो आहे ऐं या जेको आहे चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं ईअं त जेके ॿाहिरीं का क़ौम आई आहे उहा जेको आहे खणी थी वञे यानी कि ऐं स्लीप पैरालाइसिस जे बारे में जेको आहे सौ जेके आहिनि डिफरेंट कल्चरल आहिनि जेके इन पंहिंजा पंहिंजा उन्हनि जा हिकिड़ा किसा ऐं पंहिंजूं कहाणियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जेके आहिनि कुझु कल्चर्स में उन्हनि खे जेको आहे ब्लिस बि चइबो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे ॾिसूं त स्लीप जेकी आहे उनजा कॉमनली जेके सिम्टम्स यानी कि उहा थिए छो थी हिकिड़ो हूंदो आहे नार्कोलेप्सी जे करे। नार्कोलेप्सी जो मतिलबु आहे त जंहिंमें इंसान खे यानी कि तमामु घणी निंड ईंदी आहे ऐं हू जेको आहे डे टाइम सुम्ही पवंदो आहे यानी कि स्लीप जेको पैटर्न हूंदो अथसि पंहिंजो माना सुम्हण जो जेको टाइम हूंदो अथसि उहो डिस्टर्ब थी वेंदो अथसि। ऐं उन खां अलावा राति जे टाइम बि जेको आहे जीअं असां राति जो जेको आहे त सही टाइम ते न सुम्हूं या जेको आहे राति जो देरि सां सुम्हूं इहे बि जेके आहिनि सबबु आहिनि स्लीप पैरालाइसिस जा। ऐं उन खां अलावा उहे माण्हू जिन्हनि खे नार्कोलेप्सी जी बीमारी नाहे ऐं उन खां अलावा ईअं ई जेको आहे उन्हनि खे स्लीप जी पैरालाइसिस थिए थी उन खे जेको आहे साइंस में अलॻि टर्म ॾिनो वियो आहे उनखे असां जेको आहे आइसोलेटेड स्लीप पैरालाइसिस चवंदा आहियूं। ऐं इन जा जेके सबबु आहिनि उन्हनि में जेके कुझु सबबु आहिनि निंड जो जेको आहे सही तरह सां न करणु ऐं जेको आहे या जेको आहे निंड जेको आहे टाइम टेबल जे तब्दील थी वञणु यानी कि राति जो सुम्हणो 10 बजे या सुम्हे थो 12 बजे 12 बजे सुम्हण वारो सुम्हे थो 2 बजे। ऐं उन खां पोइ जेके आहिनि परेशानियूं अथसि ज़हनी परेशानियुनि जे करे बि जेको आहे स्लीप पैरालाइसिस थींदी आहे या जेको आहे ऊंधो थी सुम्हणु उन जे करे बि स्लीप पैरालाइसिस थींदी आहे नार्कोलेप्सी जे करे बि थींदी आहे। उन खां अलावा ॿियूं जेके आहिनि काफ़ी ड्रग्स थी वियूं या जेको आहे नशो करणु थी वियो उन्हनि जे करे बि कॾहिं कॾहिं जेको आहे स्लीप पैरालाइसिस थींदी आहे। इलाजु इन जो इहो ई आहे त तव्हां जेको आहे पंहिंजी उन स्लीपिंग यानी कि सुम्हण जे टाइम खे जेको आहे टाइम टेबल खे सही कयो हिकिड़े ई टाइम ते राति जो सुम्हो ऐं पंहिंजे उन टाइम जो जेको सुम्हण जो जेको टाइम आहे उन जे पैटर्न खे यानी कि तरीक़ेकार खे चेंज न कयो। ऐं उन खां अलावा जेकी ॿियूं कुझु डिसऑर्डर्स जीअं नार्कोलेप्सी थी वई या जेके आहिनि लेग क्रेम्स थी आहे जेकॾहिं उहा कंहिंखे आहे त उहो जेको आहे उन्हनि जो
इलाजु कराए वठे, या जेकॾहिं हू मेंटली तरफ़ सां डिस्टर्ब आहे या प्रॉब्लम्स अथसि त पंहिंजे मसइलनि खे हल करे। चवण जो मतिलबु त उहो जेके पंहिंजा ज़हनी जेके दबाव अथसि या जेके परेशानियूं अथसि उन्हनि खे घटाइण जूं कोशिशि करे, पोइ उहो उनखे जेको आहे इहे स्लीप पैरालाइसिस जेकी कंडीशन आहे, हालत, उहा न थींदी। ही जेको बि मवादु आहे मूं हिकिड़े रिसर्च पेपर सां वरितो आहे, जेको तक़रीबन 150 टाइम खां वधीक साइटेड थी चुको आहे। तव्हां सभिनि जी महिरबानी।